अनुभव है। उम्र थी 5 छॾियई मां जी हंज, उम्र थी 10 पचाई पियो रांदि जा पह, 10 साले ताईं पाण रांदि रूंद में ध्यानु हूंदो। उम्र थी 15 हाणे त पियो रुगो संभरां, कपड़ा हीअं पायूं, गुल हीअं कढूं, वार हीअं करियूं, को सेटिंग कंदासीं। उम्र थी 20 परणे पराई धीअ, अॻे नंढपण में शादियूं हूंदियूं, हाणे थोरो लेट मैरिज आहे। उम्र थी 30 लॻाई घर में बालकनि जी पीह, अॻे डज़न अधु डज़न बालक हूंदा, हाणे हिकिड़ो था ॼणूं। उम्र थी 40 मचाई घर में 42, 42 माना जहिड़ा झगड़ा, भाउर भेनर धार थींदा, हीअं थींदा, ही मिल्कियत खजी वई। उम्र थी 50 थी जीवन जी संझा, संझा माना जवानी पूरी। उम्र थी 60 आई हथ में लठ, पोड़पण जी शुरुआत। उम्र थी 70 पई अकल में कतर, पोइ बुद्धि धीरे धीरे घटिजंदी वेंदी। उम्र थी 80 वई मत खिसी, ऐं उम्र थी 90, ऐं इहो मुंहिंजो अनुभव आहे। 80 खनि साल जो माण्हू हूंदो न, पोइ केरु हुनजी सलाह कोन, सलाह बि केरु पुछण में कोन ईंदो। जंहिं माण्हू जो अॻे मान हूंदो न, तंहिंखे चवंदा यार हाणे हिनखे छॾ, ऐं उम्र थी 90 हाणे त का सम्झ ई कान थी पवे। अॻियां पुठियां भिगूं वेंदियूं हूंदियूं, ऐं उम्र थी 100 हाणे त वञी मसाण में पओ, ॿियो अञा घणो।